या तव्हांजी पार्टी में सिंध तवक्को केतरी रखे मतलब तव्हां पंहिंजी का साइज़ मुक़रर कंदो न पीपल्स पार्टी मिसाल चए थी मां हेॾी पार्टी आहियां त तवक़ात बि हेॾियूं तव्हां मां छा एक्सपेक्ट कजे असीं सम्झूं था त सिंध जे क़ौमी वर्कर जेको असीं क़ौमी वर्कर वारी बि आऊं चवंदुसि जेको क़ौम खे मञीनि था क़ौमी वर्कर जी जमहूरी सियासत में इब्तिदा जो पहिरियों ॾाको ओके बस हाणे इनखे वधीक तव्हांखे छा ॿुधायां हिकिड़ी कॉल पाण वठूं कॉलर असांजो आहे नवीद आलम अबड़ो साहब शिकारपुर मां अदा नवीद साहब वेलकम अस्सलामुअलैकुम मंजूर साहब हिकिड़ी रुगो नंढड़ी गुज़ारिश इंतहाई मुख़्तसर रखियो छाकाणि त शाह साहब वटि घणो कमु आहे प्लेट में ऐं टाइम असां वटि तमामु घटि आहे त उहो जेके असांजा संगती आहिनि उन्हनि जूं 25 सीटूं एमएनए जूं आहिनि 48 सीटूं एमपीए जूं आहिनि अंदरूने सिंध में हे पीर मीर वॾेरा भोतार वो वॾे सूबे असांखे सफ़ा बड़ो ॾिनो आहे क़ौम परस्त धुरियूं हाणे इहे माण्हुनि खे गॾु करे रस्तो कहिड़ो थियूं असांखे ॾेखारीनि हे भींग लॻी पई आहे सॼे सिंध में नारा लिखी करे असांखे छड़ो हिननि बेहोश कयो आहे त अमीर सूबे जो ग़रीब अवाम हे असांजो NPIW वारा रड़ियूं करे बीठा हिकिड़े इशूअ खे त हे सॉल्व कराइनि नी साईं बाक़ी हाणे असां त होॾो बि आसरो कहिड़ो सम्झो महिरबानी साईं सवाल इहो ई साॻियो आहे त तव्हां मां तवक़ो केतिरी रखी साईं तव्हां पंहिंजी डिटरमिन था कयो त असांजी ऐं तव्हां इहा ॻाल्हि कई त असांजो पहिरियों ॾाको आहे ऐं साइज़ ऐं वॾियूं ॻाल्हियूं नंढियूं ॻाल्हियूं इहा रियलिटी न हुजे इहा रियलिटी आहे त हर मैदान ते आउं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां त असांजा क़ौम परस्त मूं चयो त जमहूरी प्रोसेस में बि आहिनि जमहूरियत खां ॿाहिरि बि आहिनि ॿुधो तमामु रियलिटी जी ॻाल्हि आहे पर हिकिड़ी जमहूरी प्रोसेस में बि आहिनि जमहूरियत खां ॿाहिरि आहिनि ठीकु आहे यादि रखो जमहूरियत खां ॿाहिरि हूंदो इहे ई वॾेरा तव्हांखे गले ते बीहारींदा गले में भाकुर पाईंदा तव्हांखे कुर्सीअ ते विहारींदा तव्हांखे चांहियूं पीआरींदा अंदरि विहारींदा ॿाहिरि रोड ते छॾण ईंदा पर जेॾी महिल वोट कंदव न चवंदा बाबा इहो गुनाह तव्हां न कयो इहा ॻाल्हि उन करे इहा हिसेदारी आहे थोरी त खसियो घणी नथा खसे सघो महिरबानी करे क़ौमी कारकुन जेतिरो थी सघे भला वॾेरनि खां एतिरो खसे सघो जेतिरो तव्हांजी हैसियत आहे ॿी ॻाल्हि आहे थोरी ॻाल्हि खे मुकमिल करियां ही सियासी वर्कर खे इलाइक़े में पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजनि में इन्फ्लुएंशियल थियणो आहे बाअसर थियणो आहे तव्हां बाअसर तेसी ताईं न थींदो जेसि ताईं जमहूरी प्रोसेस में हिकिड़ी ॻाल्हि साईं खे ज़रूरु ॿुधायो डॉक्टर कादिर मक्सी साहिब जन साईं जा इतादी आहिनि हिते असां सां जेको वाइदो असां सां दावा करे विया हुआ 70,000 मेंबरशिप ऐं सिंध जे अंदरि हू वॾे पैमाने ते पंहिंजा हर जॻह ते मेंबर बीहारींदा साईं कादिर मक्सी साहब पंहिंजे लाइ तमामु वॾी एक्सपेक्टेशन पैदा करे वियो यानी चई वियो त असां बि तमामु वॾी तवक़ो रखिजे साॻी पार्टी जे अंदरि तव्हांजो वसी तजुर्बो तव्हां चओ था त असांजी इब्तिदा आहे इहो डिफरेंस छाजे करे आहे ऐं थोरो डिफरेंस हीअ आहे ऐं प्रैक्टिस में रहियो आहियां ऐं प्रैक्टिस में लोकल काउंसिल खां वठी सूबाई क़ौमी असैम्बलीअ जे हर तक में ऐं सियासत में रहियो आहियां ऐं जंहिं असेसमेंट करियां थो उहो उन एंगल सां थो करियां जेको पेसिमिस्टिक व्यू आहे डॉक्टर साहब जो घणो ऑप्टिमिस्टिक आहे ठीकु आहे ऐं इहा अप्रोच आहे ऐं घटि खां घटि जेका ॻाल्हि करियां थो ऐं सम्झां थो त असांजो जे ज़्यादातर क़ौमी पार्टियुनि जा वर्कर इन प्रैक्टिस में रहियल कोन्हनि प्रैक्टिस में न रहण जे करे यकीननि हिकु इलेक्शन जी प्रैक्टिस खां पोइ ॿीअ में माहिर हूंदा पर अञा इन में महारत कान था रखनि ॿियूं जेके जमायतूं जेके अॻई आहिनि मुस्लिम लीग आहे पीपल्स पार्टी आहे मुतहिदा आहे उहे इन फील्ड में प्रैक्टिस अलॻि आहे बिल्कुलु जंहिं वक़्तु प्रैक्टिस में लहंदा त बिल्कुलु उन में जाए शाह साहब जो नज़रियो आहे कांग्रेस पार्टियूं नयूं पार्टियूं आहिनि पुराणियूं पार्टियूं आहिनि उन खे चओ त तव्हां हाणे पहिरियों डेमोक्रेटिक प्रोसेस में नयूं आहिनि इहा ॻाल्हि ॿुधाए छॾियां वोट जे सियासत में नयूं आहिनि इहा आउं तव्हांखे थोरो अर्ज़ु करियां इन में नयूं आहिनि जेसीं ताईं इन प्रैक्टिस माण्हू असांजा ख़ुदि क़ौमी कारकुन जेके अॻु में अची विया इन प्रैक्टिस में उहे हींअर माहिर आहिनि असां मसलन असां वटि अहिड़ा दोस्त आहिनि जेके काउंसिलरीअ खां बीठा हींअर सूबाई असेंबली मेंबर जे अहल थी विया आहिनि उन प्रोसेस मां गुज़री थी विया आहिनि लेकिन पाणीअ में घिड़ी बि न सिखंदा पाणीअ में घिड़ी न सिखंदा रियलिज़म जी ॻाल्हि कई साईं पाण चयो त साईं जे तजुर्बे में इहो आहे त
पेसिमिज़म वारो रखी रियलिटी ॾिसी ऐं डॉक्टर साहिब ज़ारी ॻाल्हि आहे ऑप्टिमिस्टिक आहे ऐं ऑप्टिमिज़म का बुरी ॻाल्हि बि कोन्हे पर ॿ हिकिड़ा व्यूज़ आहिनि साईं ॿी ॻाल्हि अचो हीअ जेकी ॻाल्हि थी त काफ़ी कॉम्प्रस MQM जी हिमायत बि कनि था माण्हुनि खे उहो बि हुजे थो तव्हांजे इतिहाद जो या तव्हांजी पार्टी जो एटीट्यूड छा आहे टुवर्ड्स MQM ऐं पठाणी जो ANP बि आहे तव्हांजो रवैयो छा आहे कीअं था सम्झो ॾिसो मुंहिंजो इहो ॾाढो तव्हां सुठो सवाल कयो ऐं निहायत अहम सुवालु आहे इहो ॾिसो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त MQM सां रिलेशन्स कहिड़ा हुअणु घुरिजनि सम्झां थो MQM रियलिटी आहे हुनखे जेके बि माण्हू पंहिंजा हुनजा वोटर आहिनि उहे चाहिनि था या जेको चूंडीनि था या जेको उहा हिकिड़ी रियलिटी आहे अगरि अॼु हीअ गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी हुननि सां वेठी आहे त मुंहिंजे ख़्याल में सिंध खे हलाइण जे लाइ अगरि वेठी आहे त असांखे को बि इख़्तिलाफ़ कोन्हे इन एतिराज़ ॻाल्हि इहा आहे त कहिड़नि टर्म्स ऐं कंडीशन्स ते ॻाल्हि इहा आहे त अगरि तव्हां उमूमन असां वटि ईअं थींदो आहे त जॾहिं शुरू में नयूं गवर्नमेंट्स ठहंदियूं आहिनि त पोइ असां पार्टियुनि में घणी पंहिंजे इक़्तिदार जी लालच में घणो जेको आहे न हर शर्तूं उन्हनि जूं हा करे वेंदा आहियूं पोइ वक़्त खां पोइ जेॾी महिल हर 15 ॾींहं लिस्ट निकिरंदी आहे पोइ आस्ते आस्ते सेरींदा आहिनि बाबा तव्हां हीअं चयो तव्हां हीअं कयो हाणे भरो करियो हीअं कयो पोइ उन में ब्लैकमेल बि थींदा आहियूं असां परेशान बि थींदा आहियूं मुंहिंजे ख़्याल में टर्म्स ऐं कंडीशन्स हुकूमत ठाहिण महिल सोचणु घुरिजनि ऐं पंहिंजा ऑप्शन्स खोले रखणु जॾहिं असां 97 में असां हुकूमत जी ओॾी महिल हुई मुस्लिम लीग हुकूमत हुई लियाकत जी गवर्नमेंट हुई ऐं इंडिपेंडेंट हुउसि उन वक़्त बि असां तमामु अहम ॻाल्हि आहे थोरो ब्रीफ आहे हिकिड़ो मिंट पाण तमामु अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त उन वक़्त में असां चयो त बाबा तव्हां ऑप्शन अकेलो MQM लाइ छो था ॻोल्हियो तव्हां पीपल्स पार्टी सां बि ॻाल्हायो छो ठीकु आहे मुक़ाबले में खटी आयो भला MQM पीपल्स पार्टी ते हिकु ॿिए मुक़ाबले में खटी आयो हीअं छो गॾु गवर्नमेंट में अची वियो तव्हां छो नथा ॻाल्हायो त तव्हांजा टर्म्स घटि थियनि जे अगरि तव्हां ईअं कंदो हिकिड़े वन पार्टी सां ॻाल्हाईंदो पीपल्स MQM ॿई पासा ऑप्शन खोलिया पीपल्स पार्टी सां बि ॻाल्हायो पियो मुस्लिम लीग सां बि ॻाल्हायो पियो त इहा सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेॾी महिल हुकूमत साज़ी ऑप्शन्स तव्हां वटि सभु हुअणु घुरिजनि टर्म्स घटि में तव्हां करियो जो सुभाणे तव्हां महिरबानी शाह साहब तमामु दिलचस्प गुफ़्तगू हुई टाइम अञा असां दिलि त तमामु शदीद चाहे थी पर हाणे छा कजे तव्हांजी वॾी महिरबानी टाइम ॾिनो मुंहिंजे ख़्याल पाण इजाज़त वठूं नवी मूंखे इम्तियाज़ मीर साहब खे इजाज़त ॾियो ईंदड़ प्रोग्राम में मिलंदासीं ऐं अॼु असां सां साईं जलाल महमूद शाह साहिब जन हा जंहिंजी गुफ़्तगू ऐं हुन सां बहस तव्हांजे साम्हूं